ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदालू खानपुरमहर जी शेख माले में ओबाश शख्स जी साथियुनि जी मदद सां पोरक जे घर ते का जवाबदार घर में घिरी नारी जो फोटो कढी ब्लैकमेल करण जी कोशिश। नारी वारसनि सां गॾिजी एहतजाज इंसाफ़ जो मुतालबो। इन वाले वधीक तफ़सील मालूम कंदासीं नवाब मीरानी खां। जी नवाब, तफ़सीलात खां आगाह कजो। नाज़रीन, खानपुरमहर का एक अफसोस खबरदार तो खानपुरमहर शेख मोहल्ले में ओबाश जवाबदार राहिब उर्फ रेम्बो पुट रुस्तम लोअर मरूम अरबिलो मलिक के घर ते का करे घर में गिड़ी मुबैना तो नारी राबेल दी मरूम अरबिलो मलिक जा फोटो कढिया ऐं खेसि ब्लैकमेल करण जी कोशिश कई। जवाबदार मुबैना तौर वारसन के धमकी ॾेई फरार थी वियो। मुतासिर नारी राबेल मलिक पाक किताब खणी वारसन अमड़ मारवी भा राजा मलिक ऐं चाचे मीरस मलिक सां गॾिजी जवाबदार जी ज़्यादती ख़िलाफ़ एहतजाज कयो। उन मौक़े ते मुतासिर नारी राबेल मलिक मीडिया के ॿुधायो त रेम्बो उर्फ राहिब लोअर नाले शख़्स दोस्ती रखण लाइ तंग करे थो ऐं मुंहिंजी शादी बि थियण नथो ॾे। हिन ॿुधायो त ओबाश रेम्बो मुंहिंजी मिङेदे खे क़तल करण जो धमकी पियो ॾेई रहियो आहे। मुतासिर नारी संदसि वारसनि आला अख़्तियारनि खां मुतालबो नोटिस वठी जवाबदार रेम्बो उर्फ राहिब लोअर खे गिरफ़्तार करे उन खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। नवाब मीरानी, SJ न्यूज़, घोटकी।